ये मुझे छोकरो देखो 15-16 ॾींहं अॻु 15 ॾींहं गुज़री आहे जो क़तल जो आहे असांजो बेगुनाह। इन में इहो अफ़ज़ल आराई जेको इहो प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे हाणे इन में वो कसम क़ुरान खणे थो। कसम क़ुरान ते त अॼु रिड बकरी बि केरु नथो ॾिए त खून थियल आहे। ये वात सां क़ुरान खणी पंहिंजी जान छॾाए थो। अॼु रिड बकरी बि क़ुरान खणी हर को खाई वञे थो। मुंहिंजो इन माण्हू क़तल कयो आहे इन जे पुट उन सां साथियुनि सां गॾिजी असांजो SHA DSP खानपुर जेको आहे केस दाख़िल न कयो। असां अदालत में विया आहियूं। असांजो केस हले थो। असांजो सुभाणे केस जी तारीख़ रखियल आहे। असांखे अदालतनि में उमेदु आहे असांखे उतां ई इंसाफ़ मिलंदो ऐं असां हाई कोर्ट ताईं बि वेंदासीं। असां हर मंज़िल ताईं कानूनी जंग लाइ वेंदासीं। असां इन माण्हू को हरगिज़ हथ केस खां ऐं हथ खून जो न कढंदासीं। असांजो इहो क़ातिल आहे इन क़तल कयो। असांजे सरदार साहब आयो हो उज़ुर खाई ते असांजे तॾे ते असां उन खे सभु तफ़सील ॿुधाए छॾिया आहिनि। जो बि असांजो कुझु थियो सभु कुझु असां उन खे ॿुधायो आहे। जेको असां सां ज़ुल्म थियो बेगुनाह इन जे माण्हू इन जो शराफ़ी आहे हिकिड़ो इन शराफ़ी बेगुनाह मुंहिंजे साथियुनि सां गॾिजी क़तल कयो आहे। अफ़ज़ल आराई क़ातिल आहे इन क़तल कयो आहे। उहो पैसे जे नशे में ऐं उन फिरूनियत क़ाइमु करे ॻाल्हि करे थो पियो। अञा ताईं मुंहिंजे पुट जी तज़लीली करे थो। बेगुनाह क़तल बि कयईं पर ख़ुदकशी जा वाज़ा करे इल्ज़ाम थो लॻाए रोज़ात जे मथां। उनखे अल्लाह ताला पाणी सज़ा ॾींदो। मुंहिंजो मुंहिंजे अल्लाह ते यकीन आहे ऐं फतह असां थींदी। असां पंहिंजो केस मां ऐं पंहिंजे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेदु कयूं था ऐं असांखे कामयाबी इंशाअल्लाह मिलंदी। जेको कुतनि जो जेको हथ हो जेको पर्दे पोशो हथ हो उन्हनि जे मथां जंहिं ताक़त ते हो ॻाल्हाए पियो उहे कुतियूं बि कल्ह सरदार असांजे मऊली ख़ान वटि जेको आहे सरेआम ज़ाहिर थी आया आहिनि। उन कुतनि जो हथ आहे उहो उन नशे ते आहे। उन नशे जे करे इहो असांखे धमकाए थो या ॾेखारे थो त मां इन ज़ोर ते आहियां तव्हां सां जो कुझु कंदुसि। उहो जेको चई चुको आहे हाणे चवे थो जेको मूंसां ॿियो को कंदो उन सां कंदुसि। असां कोई कुंड जो कमु कोन कंदासीं। जेको उन सां करे उन सां ॻाल्हाए असांजो जेको हूंदो ज़ाहिर कानूनी जंग आहे। असां कंहिंसां ग़रीब माण्हू विड़ी त कोन था सघूं। असांजी कानूनी जंग आहे उन सां हलंदी। उहो इहा धमकी असांखे